इन्हें अखियुनि सां जे ॾिसणो आहे त मस्जिद वारो रस्तो ॾिसी वञ, इन्हें अखियुनि सां ॾिसणो आहे त नेकी जी नज़र कर, इन्हें रस्ते सां ॾिसणो आहे त कंहिं ते हया ऐं शर्म वारी नज़र कर। ऐं वहदैनाहुन नजदैन, बुरी अख जे लाइ रब आगाह करे छॾियो। अंदर ज़मीर ॿुधाए थो त टीवी न ॾिस, VCR न ॾिस, उघाड़ी फिल्म न ॾिस, बेहयाई वारी नज़र न कर, परावा नंग न निहार। ॿुधायो त दिल ॿोलींदी आहे कनन। हाँ, रब तो फरमाए वलिसानन व शफतैन, ज़बान भी ॾिनी माए, ब चप भी ॾिना माए। पोइ अॻिते रब फरमायो मूं ॿई रस्ता भी ॾेखारिया माए त ज़बान सां हीअ गुफ्तगू कजाए, हीअ गुफ्तगू न कजाए। इन ज़बान सां जे ॻाल्हाई त सुठो ॻाल्हाइजाए, इन ज़बान सां ॻाल्हाई त रब जो क़ुरान पढ़जाए, इन ज़बान सां मुझे मालिक करीम जो मिठो ज़िक्र कजाए, इन ज़बान सां चइजे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। के वरी चवंदा त या रसूल अल्लाह न चओ। हाँ, के चवंदा अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह न चओ। पर हिते बीमारी पोइ आई आहे जिथों अॻ में शुरू थी, नजद वारा जिथों वहाबियत शुरू थी आहे, अहले नजद। हिन भेरे मुंहिंजा रफ़ीक गॾु आहिनि, मियां गुलाम साहब आहे, ॿिया मुंहिंजा दोस्त गॾु आहिनि हिते। तव्हां चओ त मां उन्हनि खे उथारे शायदि तव्हांखे ॾियारियां। साईं, मक्का मुकर्रमा में, मदीना मुनव्वरा में अरबन जे गाॾियुनि ते अक्सर मूं हिन भेरे वञी स्टीकर लॻल ॾिठा। जे हरम मजो मक्के पाक मजा मस्जिदुल हराम मजा ईअं निकितासीं त स्टीकर लॻा पिया। गुलाम साहब खे मूं चयो बाबा हलिया हे ॾिस तूं शायदि थिजे। छा लिखियो पियो हो? फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। हिकड़े या रसूल अल्लाह, हिकड़ी जाइ ते स्टीकर लॻल हो, हिकड़ी जाइ ते स्टीकर लॻल हुयो लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह। मां बीठोसि, गाॾी अरब जी अचे रुकी, नमाज जो टाइम करीब हुजे, अरब जी गाॾी लुकी, कारो नोड़ो ॿधल हुजेसि, ॻाढ़ो रुमाल पातल हुजेसि, गाॾी हीअं रुकी। उन गाॾी जे पोयां पोयों वॾो पंफलेट लॻल हुजे, उन ते लिखियल हो गुंबद खदरा जी तस्वीर ठहियल हुई, ऐं उन में लिखियल हो हय्युन फी कुलूबिना, ज़िंदा ज़िंदा असांजे दिलयुनि में आ। उतों जे दोस्तनि खां पुछा कि हीअ तब्दीली कीअं आई भेण? हीअ त चवंदा आहिनि शिरक आहे, या रसूल अल्लाह न चओ शिरक आहे। हे अॼु पाण अरब या रसूल अल्लाह था चवनि पिया, न रुगे चवनि था पर दीवारुनि ते लिखी छॾियो अथनि। ही ॻाल्हि कहिड़ी? चहाओ जॾां कुर काफरन डेनमार्क जे अंदर मुझे सोने नबी दे शान में गुस्ताखी कई हुई त अरबन जी उहा का गैरत जागी पई। उन्हें का बाद में अरबन हिते जुलूस भी कढिया, ये स्टीकर भी लगाया। हिकड़ी जाइ ते ॾिठुम त डेनमार्क जो नक्शो ठहियल हुजे ऐं हिकिड़ो करट सां उनखे हीअं कपे पियो, करट छापियल हुजे, डेनमार्क जे नक्शे खे हीअं कटे पियो। पोइ हेठों लिखियल हुजे वॾनि अखरनि में इन्नहुम कद असाऊ इला नबीना फ़अइनल गैरत, हुननि असांजे नबी सां गुस्ताखी ऐं बेअदबी कई आहे। ए अरबो तव्हांजी गैरत काॾे वई? ए मुसलमानो तव्हांजी गैरत काॾे वई? तव्हांजे नबीअ जी हुननि बेअदबी कई आहे, तव्हांजे नबीअ जा हुननि कार्टून ठाहिया आहिनि, तव्हांजे नबीअ जे शान में हुननि गुस्ताखी कई आहे।
इन्नहुम कद असाऊ इला नबीना फ़अइनल गैरत। तव्हांजी गैरत काॾे वई, तव्हांजो जज़्बो काॾे वियो? दुश्मन अॼु इन हरकतुनि ते लही आयो आहे जो असांजे पाक पैगंबर बेऐब नबी जे शान में बेअदबियूं करे रहियो आहे। तव्हांजी गैरत काॾे वई? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हुननि काफरन अंग्रेजन बेअदबी कई, अरबन सॾु ॾिनो ऐनल गैरत, गैरत काॾे वई? त ॿियनि जो जज़्बो जागी पियो, हंधे मागे स्टीकर लॻाए छॾ